टंडबाओ में गरीब रेड़ो हलाईंदड़ सां मुबैना तशद्दुद रक़म खसण जो इल्ज़ाम, पुलिस जी ख़ामोशी ते सुवाल। टंडबाओ खां टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर अली गुलाम खोसो जी रिपोर्ट मुताबिक़ टंडबाओ में गरीब पोरियत रेड़ो हलाईंदड़ सां मुबैना बदसलूकी ऐं ज़बरदस्ती रक़म खसण जो संजीदा वाक़ियो पेश आयो आहे, जंहिं बैदि बि मुतासिर खे इंसाफ़ न मिली सघियो आहे, जिते पुलिस जे किरदार ते सख़्त सुवाल उभरी रहिया आहिनि। टंडबाओ में वार्ड नंबर 1 जे रहवासी रोशन अली मेमण टंडबाओ जे सोशल मीडिया सेंटर सिंध ते एहतजाज कंदे ॿुधायो त हू सिविल अस्पताल टंडबाओ जे साम्हूं रेड़ो हलाए पंहिंजी रोज़ी रोटी कमाईंदो आहे, पर बाअसर माण्हुनि जे मुबैना ज़ियादतुनि सबबि संदसि रोज़गार ऐं इज़त नफ़्स ॿिन्ही खे सख़्त धकु रसियो आहे। मुतासिर रेड़ो हलाईंदड़ इल्ज़ाम हयो आहे त शहबाज़ कासकेली ऐं उमेर मेमण बिना के जवाज़ जे साण सुझेड़ो कयो, तशद्दुद जो निशानो बणायो ऐं ज़बरदस्ती संदसि खीसे मां रक़म बि खसे वरिती। उन चयो त हू ग़रीब हुजण सबबि अॻी मुश्किलातुनि में आहे। अहिड़नि वाक़िअनि संदसि ज़िंदगी वधीक ॾुखी बणाए छॾी आहे। रोशन अली मेमण मूजिबि हिन वाक़िए जी रिपोर्ट टंडबाओ थाणे ते दाख़िल कराई वई आहे, पर काफ़ी वक़्तु गुज़रण बावजूद न जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, न ई मुतासिर खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वियो आहे, जेको कानून लागू कंदड़ इदारनि जी कारकरदगी ते वॾो सुवाल निशान आहे। मुतासिर रेड़ो हलाईंदड़ SHO टंडबाओ, DSP टंडबाओ, SSP बदीन समेत आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जो फ़ौरी नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में गरीब पोरियतनि सां थींदड़ ज़ियादतुनि जो सिलसिलो अञा शायदि जारी रहे। रिपोर्ट करे आहे अली गुलाम खोसो, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर, सोशल मीडिया सेंटर सिंध टंडबाओ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रोशन अली मेमण अस्पताल के पास में बिंदर शहबाज कासकेली, उमेर मेमण, SP बदीन, DSP टंडबाओ, SHO टंडबाओ अपील तो करियां मूंसां सुबुह जो विड़ी विया आहिनि, बेगुनाह जो रज़ामत कई अथनि, 4000 रुपया कढी विया आहिनि, मारो मारी कई अथनि। हिनखे अपील तो करियां गिरफ़्तार कयो वञे। केरु विड़ा आहिनि? नाला कहिड़ा आहिनि? उमेर मेमण, शहबाज कासकेली।